वाइस साहब प्रालो खबर जो सिलसिलो जारी खबर शेयर कंदासीं प्राले खां। पेट्रोल की क़ीमतनि में घटाई कयो, प्राले शहरी रोडनि ते निकिरी आया। प्राले शहर जा माण्हू तेल की क़ीमतुनि में वाध ख़िलाफ़ ट्रांसपोर्टरनि जो एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। तेल की क़ीमतुनि में वाध ख़िलाफ़ प्राले में टैक्सी, कार ऐं रक्षा हलाईंदड़नि जो एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज कंदड़नि हाकमल कोरकाणी, खलील अहमद, मक़सूद अहमद, माशूक अल कुर्दी ऐं ॿियनि वाइस साहब ॻाल्हाईंदे चयो त पेट्रोल जेकॾहिं 1 रुपयो 1.5 रुपयो लहे थो त वरी 10 रुपया 15 रुपया पेट्रोल वधे थो। असांजे तीराड़ी जो 50 साल उमिरि थी वई आहे त ज़िंदगीअ में कॾहिं अहिड़ो हुकुमरान न लॻो आहे जहिड़ा हिन असांजा बचा ॿेर ते चाढ़े छॾिया आहिनि। ग़रीब माण्हू कमाया 500 रुपया, 1000 रुपया, 1500 रुपया ख़र्चो काॾो वञूं, डेली जेको ख़र्चो कयूं। बस हींअर किरायो एतिरो जन कोन था, असां त हिते परेशान थी विया ॾाढो, असांजे लाइ ॼण गदाल थी आहे। अब असां गरीब माण्हू मिसकीन ऐं बेरोज़गार लॻा पिया आहियूं। हिन महिल थोरी असां को चाराना बि न कमायो आहे, मथां हिकु थो थिए। वञूं त अॻिले गवर्नमेंट में 1.5 रुपयो लाथई, हिन में हफ़्ते में हाणे 5 रुपया चाढ़ी। पैसेंजरनि खां घुरूं था, अब ॾियो 50 रुपयो त वठो 40 रुपया। काॾे वञूं उहो रस्तो गवर्नमेंट खे अर्ज़ु आहे, सिंध वज़ीर आला खे अर्ज़ु आहे, हीअ ज़ुल्म ख़तमु कयो। असां ग़रीबनि